मुल्क में हफ़्तेवार महांगाई 0.46% वधी वई, जंहिंखां पोइ महांगाई जी मजमूई सालियानी शरह 15.28% थी वई आहे। गणप खाते तरफ़ां महांगाई बाबति जारी कयल हफ़्तेवार रिपोर्ट मूजिबि हिक हफ़्ते दौरान 25 ज़रूरी शयुनि जी क़ीमतुनि में वाधि रिकॉर्ड कई वई। रिपोर्ट मूजिबि हफ़्ते दौरान 11 शयूं सस्तियूं थियूं ऐं 15 जा अघ मुस्तहकम रहिया, जॾहिं त हिक हफ़्ते अंदरि टमाटा 16.65% महांगा थिया, पटाटा 6.82 ऐं कुकुड़ 5.60% महांगो थियो। रिपोर्ट मूजिबि हिक हफ़्ते दौरान वॉशिंग सोप जी क़ीमत में 1.16% वाधि थी। खीर, ॾुध, बाक़री गोश्त ऐं आंदनि समेत ॿियनि शयुनि जी क़ीमतुनि में बि वाधि रिकॉर्ड कई वई, जॾहिं त LPG जी क़ीमत 0.51% वधी। रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त हिक हफ़्ते में बसर 2.98% सस्ता थिया, थूम 2.51 ऐं केला 1.28% सस्ता थिया। उन खां सवाइ डीज़ल 1.6 ऐं पेट्रोल जी क़ीमत में 1.52% घटाई थी, जॾहिं त दालनि ऐं अटे जी क़ीमतुनि में बि लाथ आई आहे।